ज़िले कश्मीर कंदाकोट के अमन अमान के अलाए कंहिंजी नज़र लगी वही, किथे इंसानियत जो कत्लेआम तो किथे वरी फुरूं धाड़ा ऐं अगवाउनि जी बाज़ार गरम नज़र अचे थी। ताज़े अगवा वाक़े ख़िलाफ़ जाफ़री बिरादरी जो ग़ुलाम नबी जाफ़री, ग़ुलाम मुस्तफ़ा जाफ़री, रहज़न जाफ़री, अरसला जाफ़री, मोहम्मद मुराद जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुग़ीन नौजवान अली गौहर जाफ़री जी बाज़ियाबी लाइ करमपुर थाणे जी हद इंडस हाईवे चीज़लाबाद लाड़े वटि रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुग़ी मुज़ाहिरीन ऐं पुलिस जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। धाड़े लाया अली गौहर दुकान ते पंहिंजो रोज़ी करे पियो बचनि जे लाइ, उतो खणी अगवा करे विया आहिनि। एसएचओ आयो, एसएच असां पेरनि सां बि न हलियो त असां पाण पेर खणी वञी गड़ी तेगे ते पा क्रास करे एसएचओ गड़ी वारे उन चयो त बाबा मां एसपी साहब सां ॻाल्हायां थो, तव्हां न वञो, तव्हां वेंदो खून ख़राबी थींदो, तव्हां असांखे मोटाए हरू भरूं। असां उते बि न वियासीं, मजबूर थी असां रोड बंदि कयोसीं। एसपी साहब मुतालबो इहो आहे असांखे अली गौहर आज़ाद थी मिले। सिंध वज़ीर आला के अपील आहे, इमरान साहब वज़ीर आज़म के अपील आहे, आईजी के अपील आहे, महिरबानी करे असांखे बाज़ार थी माण्हू घर पहुची वञे। अब असां ग़रीब, असांजो दुकानु हुयो परचून जो, असां पंहिंजो पुरैत माना कंदा हुआसीं। उतां माना धाड़े अची माना 1 बजे खणी विया आहिनि। पहिरियों माना तेगे खान वटि गड़ी नियोसीं न, असां सां सुबुह पुलिस माना आयो जमाल जो, उते माना असां सां मिली वरी हलियो वियो। वरी गड़ी वियासीं त गड़ी वारे पुलिस वारे उते असांखे झलियो आहे। असां मजबूर थी असां रोड ब्लॉक कयोसीं। असांखे छोकिरो जेसिताईं न मिलंदो न रोड खोलींदासीं। वज़ीर आला सिंध खे अर्ज़ा, वज़ीर आज़म खे अर्ज़ा, असांजो असां ग़रीब जेको रोज़ी कंदा आहियूं, बचनि जो रोज़ी कंदा आहियूं, उहो असांजो बद कयो घरऊं खणी वञनि था। असां वयूं काॾे, जेका इहो ऑफिसर आहिनि उहो कुझु ई नथा करे सघनि त असां वयूं जा असांखे माना हूअं चवनि था त बीमारी आहे। असां बीमारी कयूं त खणणु वधीक आहे, जेको रोज़ मरनि था, रोज़ असांखे खणनि था। लगातार 3 कलाकनि जे धरणे बाद एसे जो करमपुर ग़ुलाम सरवर बुर्ड़ो पारां मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराइण बाद रोड खोलराए ट्रैफिक जी रवानी के बहाल कयो। जावेद उस्मान बिजानी, JTN वेब न्यूज़, करमपुर।